My name is Chris. We are from Brazil. Me and my daughters. We are traveling. Something about culture, religion, also the locals. Now we are discovering the culture of Sindhi. We are very happy to be here. It's a very nice country, especially the Sindhi region. We like it so much. The message is, I hope you have more chances of education for all people, for all Pakistanis. नाज़रीन, ब्राज़ील मां साइकिल ते दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि जो फैमिली सां गॾु सफ़र कंदड़ क्रेस सां बाढ़ पहुतो। उन मौक़े ते क्रेस ॿुधायो त असां साइकिल ते दुनिया जे कुझु मुल्कनि जे दौरे ते निकितल आहियूं। हिन वक़्तु पाकिस्तान पहुता आहियूं। असां पाकिस्तान में मक़ामी माण्हुनि जी सक़ाफ़त, मज़हब ऐं ज़िंदगी खे ॼाणणु चाहियूं था। हुन वक़्तु असां सिंध जे तहज़ीब खे ॼाणण जी कोशिश करे रहिया आहियूं। असां हिते अचण लाइ तमामु घणो ख़ुशि आहियूं। ख़ासि करे सिंध असांखे तमामु घणी पसंदि आहे। हुन वधीक चयो त मां सियासत जे बारे में ॻाल्हाइणु नथो चाहियां, पर मुंहिंजो पैगाम इहो आहे त पाकिस्तान जा समूरा माण्हू तालीम जे ज़ेवर सां मुहबत कनि। मुंहिंजे ख़्याल में तालीम इहा आहे जेका हर मसइले खे हल करे सघे थी ऐं आसानी सां गुरबत मां ॿाहिरि निकिरी सघिजे थो। मुल्क खे तालीम ज़रिए मज़बूत बणाए सघिजे थो, छो त हिकु ताक़तवर मुल्क लाइ तालीम तमामु ज़रूरी आहे।